सबक 12 NIOS जे सीनियर सेकेंडरी सिंधी विषय में सरियूं खां सिंधूअ ताईं। कुदरत वारे हिन काइनात खे कुदरती नज़ारनि सां सिंगारियो आहे ऐं रंग बिरंगी बणायो आहे। काइनात जी कुदरती ख़ूबसूरतीअ जो मज़ो माणण लाइ इंसान अनेक हंधनि जी यात्रा कंदो आहे। यात्रा में जबल, झंगल, वण टिण, पशु पखी, झरना, ढंढ, नदियूं, समुंड ॾिसी ख़ुशि थींदो आहे। जबलनि ते छायल बर्फ़, सावक सां भरियल जाबिलू मुल्क, कल कल छल छल कंदियूं नदियूं जूं लहरूं संदसि मन मोहींदियूं आहिनि। हंध में वहंदड़ सरियूं नदीअ खां सिंध जे सखर साध ॿेले जे पवित्र चरणनि खे छुही अॻियां वधंदड़ सिंधू नदीअ ताईं कयल यात्रा जो संस्मरण अव्हां शागिर्दनि जे मन में सिंध खे ॾिसण जी न रुॻो उकीर पैदा कंदो, बल्कि सिंध जे ख़ासि तारीख़ी स्थाननि, संतनि, दरवेशनि, सूफ़ियनि जे मरकज़नि, शहरनि, ॻोठनि, घिटियुनि सां बि वाक़ुफ़ु कराईंदो। सरियूं खां सिंधूअ ताईं यात्रा संस्मरण हिकु अहिड़े जुवान जे यात्रा जी कथा आहे जेको भारत देश जे विरहाङे बैदि सरियूं नदीअ जे कप ते वसियल अयोध्या में जनमु वठे थो ऐं पंहिंजे माता पिता जे मुख मां वॾड़नि जे वरसे अभनि ॾाॾनि जी भुंय सिंध बाबति वाखाण ॿुधी वॾो थिए थो ऐं मन जे कंहिं कुंड में सिंध जी यात्रा ते वञण जो सुपिनो पाले वेठे थो। सिंध यात्रा ते वञण जो जॾहिं सुपिनो साकार थिएसि थो त संदसि संवेदनाउनि जी धारा हिन यात्रा संस्मरण जे रूप में असांजे साम्हूं अची वहे थी। नवनि शहरनि, जबलनि, झंगनि, ढंढनि, समुंडनि खे ॾिसण त सभिनी खे वणंदो आहे, पर पंहिंजनि अभाणनि जी जनम भूमि, खेतनि, खूहनि, झूपड़ियुनि खे ॾिसण जी चाहना, पंहिंजनि ॻोठनि जी धूड़ खे मस्तक लॻाइण जी भावना जो इज़हार हिन यात्रा संस्मरण में कोटाकोट भरियो वियो आहे। सरियूं खां सिंधूअ ताईं यात्रा संस्मरण में लेखक पंहिंजी जज़्बात जे कैनवास खे गुनागुन रंगनि सां सिंगारियो आहे। हिन पाठ में सिंध यात्रा ते वञण जी मनोकामना, सरियू जल खे सिंधु जल में अर्पण करण जी भावना, गिलनि ते लढ़ी आयल ॻोढ़नि जी झालर, सिंध जी धूड़ खे मस्तक ते लॻाइण जी घटना, संतनि जो आशीर्वाद, सखर ज़िले जे ॻोठनि जो दर्शन, हू बि अलवतनीअ ते गहराईअ सां रोशनी विधी वई आहे। मक़सदु हिन सबक़ खे पढ़ण खां पोइ तव्हीं सरियू नदी ऐं सिंध नदीअ बाबति गुफ़्तगू करे सघंदा। सिंधी समाज में सिंध भूमीअ ऐं सिंध नदीअ लाइ सिक जो बयानु करे सघंदा। सिंध में पैदा थींदड़ फ़सलुनि, मेवनि बाबति ॿुधाए सघंदा। सिंध संतनि, दरवेशनि, सूफ़ियनि जी भूमि आहे। हिन सचाईअ ते पंहिंजनि मिटनि माइटनि, दोस्तनि सां ॻाल्हाए सघंदा। सिंध जे अभाणे वरसे ते फ़ख़्रु करे सघंदा ऐं पाड़नि सां जुड़ी सघंदा। भारत देश जे विरहाङे सबबि सिंधी हिंदुनि जे लॾपलाण जे दर्द ऐं मुख़्तलिफ़ हालतुनि जो अनुभव करे वर्णन करे सघंदा। सरियूं खां सिंधूअ ताईं यात्रा संस्मरण जे लेखक जी भावना, भाषा ऐं शैलीअ ते टिप्पणी या पंहिंजा वीचार पेश करे सघंदा। अचो त हाणे डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदाणीअ जे हिन यात्रा संस्मरण खे ध्यान सां पढ़ूं। हीउ सबक़ सवली भाषा में लिखियलु आहे, पर तव्हांजी सहूलियत लाइ जिते बि ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उते ई हाशिए ते उन्हनि जी माना ॾिनी वई आहे। हिसो 1 बुनियादी सबक़। ॻाल्हि 1977 ईस्वी जी आहे। रामनवमीअ जो ॾींहुं हो। मां पंहिंजे पिता डॉक्टर कर्मवीर टेकचंदाणीअ सां गॾु अयोध्या में प्रभात वेले पवित्र सरयू नदीअ में सनान लाइ वियो होसि।
चौतरफ़ माण्हुनि जी भीड़ हुई। ज़ाले मर्दे ॿार ॿुढा सरयू नदीअ में सनानु करे रहिया हुआ ऐं सूर्य भॻवान खे अर्घु ॾेई पंहिंजो मन मुराद पूरी करण लाइ अखा पाए रहिया हुआ। मुंहिंजे पिताजनि बि नदीअ में टुॿियूं हयूं ऐं मूंखे बि टुॿियूं ॾियारियाऊं। पोइ पाण चेल्हि ताईं गहरे पाणीअ में घिड़ी विया। ओचितो मुंहिंजो ध्यानु पंहिंजे पीउ तरफ़ वियो। ॾिसां त हू ओलह तरफ़ मुंहुं करे हथ जोड़े पूॼा करे रहिया हुआ ऐं चपनि ई चपनि में कुझु चई रहिया हुआ। मूं ॾिठो त सरयू नदीअ में सनानु कंदड़ ॿिया सभु माण्हू ओभर तरफ़ मुंहुं करे पूॼा करे रहिया हुआ। मूं पंहिंजे पिता खां पुछियो, बाबा तव्हां ओलह पासे मुंहुं करे छो पूॼा करे रहिया आहियो? ॿिया सभई त ओभर तरफ़ मुंहुं करे पूॼा करे रहिया आहिनि। पूॼा पूरी करण बैदि चयाऊं, पुटु ओलह पासे मुंहिंजो प्यारो सिंध देश आहे। उहो मुंहिंजो जनम स्थानु आहे, जिते असांजी सिंध नदी वहंदी आहे। अॼु रामनवमी जो ॾींहुं हिते सरयू में सनानु कंदे मूंखे सिंधु नदीअ जी पंहिंजे ॻोठ जी यादि अची वई। उतां जा वण टिण बाग़ बग़ीचा बनियूं ऐं खूह यार दोस्त सभई यादि अची रहिया आहिनि। इन करे अॼु जे शाम ॾींहं ते ओलह दिशा में सिंध तरफ़ मुंहुं करे साईंअ दर वेनती करियां पियो त मुंहिंजो सिंध शाल सदाईं ख़ुशि हुजे, आबाद हुजे। सिंध नदीअ में 12 महीना ई पाणी भरियलु हुजे। उतां जा रहवासी ख़ुशहाल हुजनि। असांखे हू यादि कनि। हुननि खे असां ऐं चवंदे चवंदे बाबा जी अखियूं आलियूं थी वियूं। हुननि जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया। हू घाट जे ॾाकनि ते वेही रहिया, माठि चुप शांत। माण्हुनि जे एतिरे लुड़ में बि बाबा जे चौधारी अजीब ख़ामोशी छाइजी वई। बाबा जो यूं हाल ॾिसी मूं बाबा जी ॾढीअ ते चढ़ी खेनि भाकुर में भरे वरितो, पर हू माठि में ई वेठा रहिया। बदन में चुर पुर बि कान हुअनि। जॾहिं मुंहिंजियुनि अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ा संदनि उघाड़ी पुठीअ ते पिया, तॾहिं मूं ॾांहुं निहारे मूंखे पाण ॾांहुं छिके हंज में विहारियाऊं। मुंहिंजूं ऐं पंहिंजूं अखियूं उघियाऊं, पर कुछियाऊं कुझु बि न। बाबा ऐं मां कुझु वक़्तु ईअं ई वेठा रहियासीं, शांत ख़ामोश चुप। मुंहिंजे बदन ते पियल पाणी सुकी चुको हो। सुबुह जो वहंदड़ हीर सबबि उघाड़े बदन खे थधी लॻण लॻी हुई। बाबा उथी बीठा ऐं ऊन्हो साहु खणी बुक में सरयू जो जल भरे चवण लॻा, हे साईं, हे भॻवान राम, हे सरयू माता, सभिनी जो भलो कजांइ। हिकु दफ़ो वरी सिंधूअ जो जल पीआरिजांइ। सभिनी सिंधियुनि खे पंहिंजी जनम भूमि ॾिसण जो मौक़ो बख़्शिजांइ। ईअं चई बाबा घाट ते रखियल पंहिंजे कुर्ते खे खीसे मां चांदीअ जो हिकु सिको कढी सरयू जे जल में अर्पण कंदे चयाऊं, हे सरयू माता, हीअ सुखड़ी सिंधु माता जे चरणनि में पहुचाइण जी कृपा कजांइ ऐं सनीहो ॾिजांइसि त मां जल्द सिंध घुमण ईंदसि। बाबा जे वाता इहे लफ़्ज़ ॿुधी मूं बि चई ॾिनो त बाबा मूंखे बि सिंध वठी हलिजो। मां बि सिंध ॾिसण ऐं घुमण चाहियां थो। मुंहिंजी इहा ख़्वाहिश ॿुधी बाबा घणो ख़ुशि थिया हुआ ऐं मूंखे भाकुर में भरींदे सरयू जो जल बुक में खणी मुंहुं ते छंडींदे साईंअ जे चरणनि में अर्ज़ु कयाऊं, भॻवान मुंहिंजे पुट जी बि मनोकामना पूरी कजांइ। ॾुखे लफ़्ज़ जी माना। अर्घ माना अर्घ्य, सूर्य खे जल अर्पण करणु। अखा माना वरुण देवता जे अर्पण करण जेको खंडु ऐं चांवरनि जो अखो पाण अर्पण कंदा आहियूं उहो। चेल्हि माना कमर। ओलह पश्चिम दिशा, ओभर पूरब दिशा, बनी खेत,
खूह, कुआं, बावड़ी, पोइ आबाद, समृद्ध, उपजाऊ, लुड़, घोड़, शोर, कोलाहल, ढढी, माण्हूअ जी पुठीअ ते सवार थियणु, हंज, गोद, भाकुर, गले लॻाइणु, ऊन्हो, गहरो, गूढ़ो, बुक, अंजलि, थोरो पाणी, सनीहो मन संदेशो या न्यापो। सबक़ बाबति सवाल। अयोध्या में कहिड़ी नदी वहंदी आहे? गंगा, गोमती, सिंधु या सरयू? लेखक जा पिता कहिड़ी दिशा में मुंहुं करे सिज खे अर्घ ॾेई रहिया हुआ? ओभर, ओलह, उत्तर या ॾखण? सिंध भारत जी कहिड़ी दिशा में आहे? पूरब, पश्चिम, उत्तर या दक्षिण? बाबा बुक में सरयू जो जल भरे छा चवणु लॻा? सभिनी जो भलो कजांइ, मुंहिंजो भलो कजांइ, हुन जो भलो कजांइ, तुंहिंजो भलो कजांइ। लेखक पंहिंजे पिता खे छा चयो हो? मूंखे बि सिंध वठी हलिजो, मूंखे बि हिंद वठी हलिजो, मूंखे बि कच्छ वठी हलिजो, मूंखे बि पंजाब वठी हलिजो। वक़्तु गुज़रंदो रहियो। बाबा पंहिंजी क्लिनिक में मशगूल थी विया ऐं मां बि पंहिंजे कम में मशगूल थी वियसि। हा, बाबा ऐं अम्मा कॾहिं कॾहिं असांखे पंहिंजे जनम भूमि सिंध जूं ॻाल्हियूं, ॻोठनि जूं ॻाल्हियूं, सिंध नदीअ जे सतनि वाहनि जूं ॻाल्हियूं, संतनि सूफ़ियुनि, मठनि मंदरनि जूं ॻाल्हियूं ऐं उहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ जिन जो वास्तो मुल्क जी आज़ादीअ सां ऐं विरहाङे सां आहे, जंहिं सबबु सिंधी दर थी विया हुआ। उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदे संदनि अखियुनि में सिंध सां विछड़ण जो दर्दु, पाड़ा पटिजी अचण जो दर्दु ज़ाहिरु थींदो ॾिसी सघंदो होसि। शरणार्थी कैंपुनि में भोॻियल हुननि जे तकलीफ़ुनि खे अखियुनि में तरी आयल पाणीअ मां परखे वठंदो होसि। सच, माता पिता जे तकलीफ़ुनि, सिंधी समाज जे आज़मूदनि, साहित्यकारनि जे रचनाउनि, कहाणियुनि, कविताउनि, नावलनि मुंहिंजे मन मंदर में सिंध ॾिसण जी उकीर खे तमामु घणो वधाए छॾियो हो। भारत जे सिंधी संतनि जी फ़हरिस्त जी पहिरीं सीफ़ में विराज़मान संत शिरोमणी पूज्य साईं चांडूराम साहिब जे वाता सिंध जी तारीफ़ ॿुधमि त सिंध ॾिसण जी चाहत राति जूं निंढूं फिटाए छॾियूं। ॾुखिया लफ़्ज़: मशगूल, व्यस्त, तल्लीन, वाह, धारा, नहर, रस्तो, पाड़ा मन जड़, पाड़, शरणार्थी, शरण में आयल, विस्थापित, परूड़, सम्झ, ॿोध, उकीर मन स्मृति, चाहत भरी यादि, फ़हरिस्त, सूची, लिस्ट, सीफ़ मन लाइन, सीट। ओचितो वक़्त जो फीथो कुझु अहिड़ो फिरियो जो बाबा हिन फ़ानी दुनिया जो सफ़र पूरो करे 11 जुलाई 2005 ईस्वी ते रब जी राह ते हलिया विया। परलोक जी यात्रा ते वञण खां पहिरीं हू साईं चांडूराम साहिब जे चरणनि में वेनती रखी विया हुआ त जॾहिं बि तव्हां सिंध वञो त पुटड़े खे साण वठी वञिजो। बाबा अम्मा ऐं संतनि जी आसीस सां 14 फरवरी 2006 ईस्वी जो ॾींहुं बि अची साम्हूं बीठो जॾहिं शिव शांति आश्रम, लखनऊ मां अधा किशनलाल जो फ़ोन ते सनीहो मिलियो त संत साईं चांडूराम साहिब सां गॾु मूंखे बि सुहारी सिंध जी यात्रा ते हलणो आहे। फ़ोन जो रिसीवर रखी मां टपा ॾियण लॻुसि। 5 अप्रैल 2006 ईस्वी ते दिल्ली खां लाहौर सदाए सरहद बस में असांजी यात्रा जो आगाज़ थियो। शाम जे वेले असांजी बस अमृतसर खां थींदी वाघा बॉर्डर ते पहुती। सरहद ते रोज़ शाम जो थींदड़ मुल्की झंडे खे सलामी ॾियण वारी रस्म खे ॾिसण लाइ
ॿिन्ही मुल्कनि पासे आम माण्हुनि जा हशाम कठा थियल हुआ। उहे पंहिंजे पंहिंजे मुल्क लाइ हिंदुस्तान ज़िंदाबाद ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻाए रहिया हुआ। हाणे असांजी बस पाकिस्तानी हद अंदरि दाख़िल थी ऐं लाहौर जे सड़कुनि ते डुकण लॻी। सड़क जे ॿिन्ही पासे हिकु मंज़िला, 2 मंज़िला घर, कमंद जे रस जा दुकान, नंढड़ा परचून जा दुकान, मस्जिदूं, सभु पुराणी दिल्लीअ वांगुरु नज़र अची रहिया हुआ। ओचितो हिकु ऑटो रिक्शा ते नज़र पई। उन ते लिखियलु हो झूलेलाल। सोचियुमि ज़रूरु को सिंध जो वासी हूंदो जेको रोज़ी रोटी कमाइण लाइ लाहौर आयो हूंदो। उहा राति लाहौर स्टेशन जे साम्हूं ठहियल नौलखा होटल में गुज़ारिसीं। ॿिए ॾींहुं सुबुह जो 6:30 बजे शालीमार एक्सप्रेस में चढ़ी असां सखर ज़िले जे पनो आकल तहसील ताईं यात्रा शुरू कई। कुझु किलोमीटरनि खां पोइ असांजी नज़र सिरुनि जे भठनि ते पई। ख़बर पई त पंजाब में सिरूं फिक्स्ड चिमनीअ वारनि वॾनि भठनि में कोयलनि जी मदद सां पचायूं वञनि थियूं ऐं सिंध में फिक्स्ड चिमनीअ वारनि भठनि खां सवाइ बंगला भठनि में बि सिरूं पचायूं वञनि थियूं। बंगला भठे में सिरूं कोयलनि सां न पर कमंद जे फोग सां पचायूं वेंदियूं आहिनि। ट्रेन पंहिंजी रफ़्तार सां हली रही हुई। 9 बजे ओकारा, 10:30 बजे लोघरा, मंझंदि 1:30 बजे बहावलपुर, 2:30 बजे डेरा नवाब साहिब स्टेशन, 3:30 बजे रहीमयार खान ऐं 4 बजे सादिकाबाद। सादिकाबाद पंजाब सूबे जी आख़िरिन स्टेशन हुई। ॾुखिया लफ़्ज़ फ़ानी, नश्वर, नाशवान, आगाज़, शुरूआत, आरंभ, हशाम, भीड़, सिर, ईंट, भठो, सिरुनि ठाहिण जो भठो, कमंद, गन्ना, ईख। उन खां पोइ सिंध सरहद चालू थी वई। ॾिठोसीं माही ॻोठ। सिंध सूबो माही ॻोठ खां वठी कराचीअ ताईं आहे। कराचीअ जे भरिसां अरबी समुंड आहे। असां सभई ट्रेन जी दरीअ खां ॿाहिरि तकण लॻासीं। नंढा वॾा मकान, कणिक जा खेत, खजीअ जा वण, ऊठ नज़र अचण लॻा ऐं नज़र अचण लॻी हिकु तमामु डिघी मिटीअ जी दीवार। ख़बर पई त उहा ओडकी या बागड़ी भिति आहे जेका कॉलोनीअ जे चौधारी ठाही वेंदी आहे। ओड या बागड़ी क़ौम जा माण्हू मिटीअ जो कमु करण में उस्ताद आहिनि। माडेछा जूतियूं ठाहिण में माहिर आहिनि। ॾेठ मुअल जानवरनि जूं खलूं लाहींदा आहिनि ऐं खटी कपड़नि जो कमु कंदा आहिनि। लंघा क़ौम जा माण्हू शहनाई वॼाइण में होशियारु हूंदा आहिनि। ईअं ई अनेक विषयनि ते असांजे विच में गुफ़्तगू हलंदी रही। 4:40 ते असांजी ट्रेन ॾहरकी स्टेशन वटां लंघी। ॾहरकीअ में सचो सतराम धाम ठहियल आहे। पूरी दुनिया में मशहूरु हिन धाम जा गदी नशीन हींअर साईं साधराम साहिब आहिनि। ॾहरकी खां पोइ मीरपुर माथिलो ऐं घोटकी मां लंघंदे ट्रेन 5:30 बजे पनो आकल स्टेशन ते पहुती। पनो आकल में पाकिस्तानी फ़ौज जी हिकु वॾी रेजिमेंट आहे। वॾी छावणी ठहियल आहे। मिलिट्रीअ जा वॾा वॾा ऑफिसर हिते रहंदा आहिनि। स्टेशन ते लहंदे ई सिंधी मिठड़नि असां ते गुलाब जे गुलनि जी पखड़ियुनि जो वसकारो करे भाकुर में भरे वरिताऊं। मौक़ो मिलंदे ई मूं सिंध माता जा चरण स्पर्श करे भुई ते लेटी पियसि। अखियुनि मां ॻोढ़ा जार जार वहण लॻा। मूंखे लॻो मुंहिंजा बाबा मुंहिंजे सरीर अंदरि अची पंहिंजी अमड़ सिंधूअ सां भाकुर में भरिजी विया आहिनि। जॾहिं कुझु सहज
थियसि त पाण खे पन्या अकल जे साईं आसदाराम दरबार में पातमि। दरबार तमामु सुठी वॾी ऐं 3 मंज़िल हुई। वॾो मंदरु ऐं वॾा सत्संग जा हाल ॾिसी ख़ुशी थी। डेवरी साहिब जो दर्शन करे असीं पूज्य संत साईं चांडूराम साहिब जन जो दर्शन करणु वियासीं। साईं पंहिंजी माता जी यादि में ठहिरायल साईं हरीशलाल यूनानी दवाख़ाने में सत्संग करे रहिया हुआ। साईं जन असांखे भाकुर में भरे मान ॾिनो, चाक परसन पुछियाऊं। राति जो असांखे पनो अकल जी साईं चेतनदास दरबार में रखियल सत्संग में वञण जो मौक़ो मिलियो। सुबुह जो संत आसूदाराम दरबार में हवन थियो। हवन जी अग्नि ऐं सामग्रीअ सां चौतरफ़ हिकु ख़ासि क़िस्म जी ताज़गी महसूस थी। हवन कुंड मां निकिरंदड़ सुगंध पूरे माहौल खे ख़ुशबूदार बणाए छॾियो हो। भंडारे जो प्रसाद खाई असां ॻोठ दौदलो, भेलार ऐं चूंगा ॾिसण वियासीं। विरहाङे खां पहिरीं भेलार में 4 संत रहंदा हुआ। भाई पेसूराम, राजा हातिम साईं, संत बाशाराम ऐं संत पोपटमल। ॻोठ जी हालति ख़राबु हुई। भॻल भुरियल घर, टुटल रस्ता ॾिसे डुख थियो। सन 1947 ईस्वी खां पहिरीं हिते कल्होड़ा, कोराई, बुला, भेलार, मीराणी ऐं जसकाणी जातियुनि वारा रहंदा हुआ। भेलार खां पोइ चूंगा पहुतासीं। हीउ ॻोठ बहितर हालति में हो। हितां जा खाजीअ जा बाग़ ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। चूंगा ॻोठ खां पोइ पंहिंजे ॾाॾे ऐं पिता साहिब जे ॻोठ दौदलो घुमण वियासीं। ॻोठ जे नाले जिआं हितां जा माण्हू बि दादला हुआ। जीअं ई खेनि ख़बर पई त भारत मां ॻोठाई आयो आहे, सभिनी अची भाकुर में भरे वरितो। हर को चाहे पियो त संदनि घर वञूं। सिक एतिरी जो बयानु नथो करे सघिजे। पूरे ॻोठ जे माण्हुनि मुंहिंजे ॾाॾे जा घर, खेत, खूह, दुकान ॾेखारिया। पने आखल जे किन ॿियनि ॻोठनि जा नाला हिन रीति आहिनि: पौहार, हिंगोरो, जतोई, पुल, ढिब, बैजी, कोराई, गुला, साधुजा, कल्होड़ा ऐं रेढियन वग़ैरह। सिंध जो इलाइक़ो अवाइली दौर खां सरसब्ज़ रहियो आहे। हिते शिकारपुर, लाड़काणे, कशमोर ऐं जैकबाबाद में चांवरनि जी पोख वधीक थींदी आहे। घोटकी, सखर, नवाबशाह ऐं ख़ैरपुर में कपह जी पैदावार वधीक थींदी आहे। ख़ैरपुर जो ख़ासि फ़सुलु आहे खजी या खजूर। सिंध में नारंगी, अंब ऐं केला बि थींदा आहिनि। सिंधड़ी अंब सभिनी खां मशहूरु ऐं सवादी मेवो आहे। कोइटिया जा चकू, घोटकी जा पेड़ा, शिकारपुर जी खटाण, लाड़काणे जा भीह ऐं जैतून चौतरफ़ धाक जमाईंदा आहिनि। सिंध जी भुई संतनि, दरवेशनि, मठनि, मढ़ियुनि जी भुई आहे। हितां जे जवाननि में दरबारुनि लाइ श्रद्धा ॾिसी मूंखे बेहदि ख़ुशी थी ऐं विश्वास थियो त असांजी सिंधी क़ौम खे लहर ऐं लोॾो न ईंदो। मूंखे 200 साल झूनी संत चांडूराम दरबार, जूंग जवान दरबार, रहड़की साहिब दरबार, जरवारनि में संत कंवरराम जो जन्म स्थान, हयात पिताफ़ी दरबार, खुशीराम दरबार, जगतराम साहिब दरबार, हालाणी दरबार, शादाणी दरबार ऐं सवाई साहिब जी मढ़ीअ खां सवाइ मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते बि वञण जो मौक़ो मिलियो, जिन में मुख्य आहिनि शाह अब्दुल लतीफ़ जी दरगाह, सचल सरमस्त जी दरगाह, बेदिल, बेकस ऐं मदन फ़क़ीर जी दरगाह। सिंध जी हिन यात्रा में हिकिड़े ॾींहुं
प्रभात वेले साईं चांडूराम साहिब जे मुखारविंद मां गुरबाणी ऐं सामीअ जे सलोकनि जा अमृत वचन ॿुधी सखर शहर जी यात्रा ते निकितासीं। हिते लायंस डाउन पुल, मासूम शाह जो मुनारो, सिरू चौक, घंटाघर, सखर बैराज, शहीद हेमू कालाणीअ जे जीवन सां जुड़ियल तिलक चाड़ी ऐं उहे रेल जूं पटरियूं जितां हेमूअ खे गिरफ़्तार कयो वियो हो ॾिठासीं। पोइ पहुतासीं रहोड़ीअ में साईं वसण शाह जी दरबार में। यादि आयमि साईं वसण शाह जी महानता ऐं रहोड़ीअ जी प्राचीनता। को बि अहिड़ो सिंधी न हूंदो जंहिं साईं वसण शाह जो नालो न ॿुधो हुजे। ॾुखे लफ़्ज़ जी माना: पोख, फसल, कपह, कपास, रुई, सवादी, लज़ीज़, स्वादिष्ट, मढ़ी, देवस्थान, मंदर, लोडो, झटको, झूनी, पुराणी, कोथरी, थेल्ही, कंठे, गले, नजाइब, पंहिंजाइब, शख़्सी। रोहिणीअ खां पोइ वियासीं सिधो साध बेले ते। साध बेलो यानी मुंहिंजो सपनो, पंहिंजे पिता साहिब जी आख़िरिन इच्छा पूरी करण जो तीर्थ स्थान। असां कार सां सिंध दरिया जे कप ते पहुतासीं। सिंध जो अमृत जल खणी मस्तक सां लॻाए ॿेड़ीअ में वेठासीं। सिंध दरिया जो रंग रूप लहरूं मुंहिंजे मन खे मोहे रहिया हुआ। परियां खां ई तीर्थ स्थान साध बेलो ठीक ईअं ई लॻो जीअं मूं तस्वीर में ॾिठो हो। ॿेड़ीअ मां लही साध बेले जे ॾाकन खे चुमी गोथरीअ खोले सरयू नदीअ जे जल सां भरियल बोतल ऐं सोन जी गिनी कढी हथ में झले माता पिता खे यादि कयमि सरयू माता खे, संत चांडूराम साहिब खे, ऐं यादि कयमि पंहिंजे पिता जी आख़िरियुनि इच्छा खे ऐं उन्हनि अनमोल वचननि खे जेके बाबा चया हुआ। शल ॿिन्ही नदियुनि जो पाणी पाण में मिले त को चमत्कार थिए ऐं सिंधियुनि जो सिंधूअ सां विछोड़ो कटिजे, बनवास ख़तमु थिए ऐं सरयू नदीअ जो जल ऐं सोन जी गिनी सिंध माता जे चरणनि में अर्पण करे छॾियमि। रामनवमीअ जे ॾींहुं सिंध जी धरतीअ ते पहुचणु मुंहिंजे लाइ प्रभु राम तरफ़ां मिलियल हिकु सुहिणो आशीर्वाद हो, छो त 1977 ईस्वी में रामनवमीअ जे ॾींहुं ई अयोध्या में पंहिंजे बाबा सां गॾु सरयू नदीअ में सनानु कंदे सिंध दर्शन जी इच्छा जो जेको ॿिज मुंहिंजे हृदय में पोखिजी वियो हो, उहो अॼु सन 2006 ईस्वी में साओ फलदार वण बणिजी रहियो हो। रामनवमीअ ते सरयू जे कंठे ते ॾिठल सुपिनो सिंध में पंहिंजे पिता जे जनम स्थान में रामनवमीअ ते ई पूरो थी रहियो हो। सरयू खां सिंधूअ ताईं मुंहिंजी हीअ यात्रा सफल थी हुई। सबक़ बाबति सवाल: लेखक कहिड़े संत सां गॾु सुहारी सिंध जी यात्रा कई? संत चांडूराम साहिब, संत युधिष्ठिर लाल साहिब, संत गंगाराम साहिब या संत परमानंद साहिब? पंजाब सूबे जी आख़िरिन स्टेशन जो नालो ॿुधायो। ओकारा, लोधरा, बहावलपुर या सादिकाबाद? सिंध सूबे जी सरहद किथां शुरू थींदी आहे? मोही ॻोठ, सखी ॻोठ, घोटकी ॻोठ, भेलार ॻोठ? मोड़ेचा कहिड़े कम में माहिर थींदा आहिनि? जूतियूं ठाहिण में, कपिड़ा सिबण में, शहनाई वॼाइण में, मुअल जानवरनि जूं खलूं लाहिण में? डहर की धाम जा गादी नशीन संत आहिनि साईं साधराम साहिब, साईं चांडूराम साहिब, साईं सतराम साहिब, साईं कंवरराम साहिब। सिंधड़ी कहिड़े मेवे जो नालो आहे? अंब, नारंगी, केलो या चकू?
सिंध में मशहूरु तीर्थ स्थान साध बेलो कहिड़े शहर में आहे? सखर, घोटकी, लाड़काणो, दादू। सिंध में प्राचीन साईं वसण शाह दरबार कहिड़े स्थान ते ठहियलु आहे? ॼामशोरो, जेकबाबाद, रोहिणी, घोटकी।